सुबह जो वक़्तु अहिड़ो वक़्तु आहे जॾहिं असांजो दिमाग़ ऐं जिस्म ताज़ो हूंदो आहे। इन वक़्तु असां वटि पंहिंजे ॾींहं खे बहितर बणाइण जो मौक़ो हूंदो आहे, पर जेकॾहिं असां इन वक़्तु नेगेटिव एनर्जी सां भरिजी वञूं त असांजो ॾींहुं ख़राब थी सघे थो। नेगेटिव एनर्जी मां मुराद उहे शयूं जेके असांखे परेशान, मायूस, कावड़ या हसद ॾियारीनि थियूं। इन्हनि शयुनि जो असांजी ज़हनी ऐं जिस्मानी सिहत ते ख़राब असरु पवंदो आहे। असांखे पंहिंजी ज़िंदगीअ में ख़ुशी ऐं शुक्रगुज़ारीअ जो रवैयो इख्तियार करणु घुर्जे। पुराणे ज़माने खां चवंदा आहिनि त सुबुह जो उथण सां कुझु शयुनि खे ॾिसण खां पासो कजे। मिसाल तौर फोन जी टुटल स्क्रीन खे ॾिसण अव्हां में नाकारी तवानाई पैदा करे सघे थो। सुबुह जे वक़्तु ख़ौफ़नाक या ख़तरनाक जानवरनि जूं तस्वीरूं न ॾिसणु घुर्जनि। सुबुह उथण सां गुज़िरियल राति जे बचियल खाधे जे थांवनि खे न ॾिसणु घुर्जे। सुबुह जे वक़्तु टुटल घड़ी या कंहिं टुटल शइ खे न ॾिसणु घुर्जे। कंहिं जानवर खे विढ़ंदे या ॿियो अमल कंदे न ॾिसणु घुर्जे, छो त इन जो ज़िंदगीअ ते ख़राब असरु पवंदो आहे। ही उहे ॻाल्हियूं हुयूं जेके कुझु माण्हू आम तौर ते सम्झंदा आहिनि, पर हाणे साइंसी हवाले सां ॼाणींदासीं त सुबुह जे वक़्तु कहिड़ियुनि शयुनि खां पासो करणु घुर्जे। माहिर चवनि था त अक्सर ख़बरुनि में बुरियूं ख़बरूं हूंदियूं आहिनि जेके परेशान ऐं मायूस करे सघनि थियूं। सुबुह सां ख़बरूं ॾिसण खां पासो करणु घुर्जे जीअं अव्हां सुठियुनि ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾेई सघो। सोशल मीडिया ते बि अव्हां खे खोड़ अहिड़ियूं शयूं नज़र अचे सघनि थियूं जेके अव्हां खे कावड़ ॾियारीनि, ऐं सुबुह जो वक़्तु बि सोशल मीडिया ते ज़ाया थी सघे थो। अव्हां जे भर पासे जेके माण्हू हूंदा आहिनि उहे अव्हां जी ज़हनी हालत ते असरअंदाज़ थींदा आहिनि। जेकॾहिं अव्हां नाकारी या शकी माण्हुनि सां गॾु आहियो त अव्हां खे उन्हनि खां परे रहणु घुर्जे। पंहिंजो पाण खे हाकारी, ख़ुशगवार ऐं हिमायती माण्हुनि जे वेझो रखणु घुर्जे। अव्हां जे घर या कम वारी जाइ ते शयूं बेतरतीब हूंदियूं त अव्हां खे परेशानी थींदी। पंहिंजे भर पासे जे माहौल खे तरतीबवार ऐं ख़ुशगवार रखणु घुर्जे। हाकारी एनर्जी हासिल करण लाइ पसंदीदा रंग, खुशबू, आवाज़ या तस्वीरूं ॾिसणु घुर्जनि। अव्हां खे सुबुह जो उहे शयूं पढ़णु घुर्जनि जेके ॾींहं लाइ हिकु मक़सदु रखंदियूं हुजनि। अव्हां सुबुह जो जिस्म ऐं दिमाग़ खे ताज़ो रखण लाइ इबादत, वर्ज़िश या मेडिटेशन करे सघो था।